नाज़रीन, कम्बर में 5 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल ज़मीर चانڈيو मुबैना तौर पुलिस तशद्दुद में मारिजी वियो आहे। वारसनि खे अस्पताल घुराए लाश ॾिनो वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे طفيل चانڈيو। जी طفيل, तफ़सील ॿुधाइजो। जी हाँ, बिल्कुल ही नौजवान ज़मीर हुसैन चانڈيو 5 ॾींहं अॻु महीमकोल थाणे जी पुलिस जी हिरासत में वरितल हुयो बग़ैर केस जे। 5 ॾींहं जेको आहे पुलिस खे मुबैना जेको आहे तशद्दुद जो निशानो बणाईंदी रही ऐं 5 ॾींहंनि खां पोइ राति जेका आहे तक़रीबन देर सां संदसि वारसनि खे लाश ॾिनो वियो ऐं खेनि चयो वियो त जेको आहे सो ही पंहिंजो तशद्दुद थियल लाश ॾिनो वियो। उहो तशद्दुद लाश जेको आहे उहो वारस खणाए सिविल अस्पताल कम्बर पहुता, जिथे जेको आहे सो संदन पोस्टमार्टम करे लाश जेको आहे उहो वारसनि जे हवाले कयो वियो आहे। पुलिस जो इहो मौक़िफ़ आहे त ही जेको पंहिंजो नौजवान आहे तंहिं जेको आहे पंहिंजो पाण खे पंहिंजो गोलियुनि जा फायर करे क़तल कयो आहे, सरकारी राइफल खणी करे। जॾहिं त वारसनि जो इहो चवणु आहे ऐं जेको जाइ वारदात संदसि जिस्म मथां जेके निशानात आहिनि उनखे ॾिसी करे जेको आहे सो वारसनि जो इहो चवणु आहे त पुलिस 25 ॾींहं लगातार संदसि मथां जेको आहे सो मुबैना तशद्दुद कंदी रही आहे, जंहिं सबबु संदसि नौजवान जेको आहे उहो फोत थी वियो आहे। जी طفيل, जी महिरबानी।